नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मोरो मां ख़बर ॾींदा हलो त एडवोकेट हाई कोर्ट मिस्टर सुभान अली ज़रदारी जिन मोरो कोर्ट में दलील पेश कंदे सरकारी असासे थियल कब्ज़ो ख़त्म कराइण जी कामयाबी ते एडवोकेट सुभान अली ज़रदारी जिन के फरियादी धुर तरफ़ां अहिड़ी मोरो जे कोर्ट सगोरी जे अहिड़ी सारात जोगी फैसले ते फरियादी धुर सरदार अली सो तरफ़ां हार पाराया विया, जिते एडवोकेट हाई कोर्ट मिस्टर सुभान अली ज़रदारी जिन ॿुधायो त हिन सरकारी असासे ते मोरो भरिसां कोराई थाणे जी हद ॻोठ मोहम्मद खान सोम में हलंदड़ तकरारी तेज थी वियो हो। पिण केतिरई दफ़ा फायरिंग थी ऐं माण्हू पिण ज़ख्मी थिया। असां इंसान दोस्त ऐं समाजी कमनि में पिण पंहिंजो किरदार अदा कंदा आहियूं। तारीख़ 2 महीनो 2021 ते मोरो अदालत में कानूनी दलील पेश कया ऐं हक़ सच जो फैसलो मिलण ते दिली सुकून मिलियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।